तारिक, तहां इन्हे खां पहिरीं छा कंदा हुया? लेट्स टॉक अबाउट what have you been doing before you passed CSS? Yes. So before CSS, मूं तक़रीबन 2024 में जॾहिं अटैम्प्ट ॾिनो, 2023 जे अप्रैल में मूं ग्रेजुएशन कई ऐं उन खां पोइ 8 खां 9 महीना जेके मूं CSS जी जर्नी खे ॾिना। बाद में जेको आहे जॾहिं CSS जा इम्तिहान थी विया त मां सेंटर फॉर रिसर्च एंड सिक्योरिटी स्टडीज़ में थिंक टैंक आहे जंहिंमें कमु कयो कुझु टाइम ऐं उते जेको एज़ अ रिसर्च असिस्टेंट जेको आहे मूं वर्क कयो पिए। गॾोगॾु मूं CSS जा जेके ॿार आहिनि अकेडमी ते, मूं साॻी अकेडमी ते जिथे मां पढ़ियुमि उते मां जेको आहे इंग्लिश जा मज़मून बि जेके पढ़ाईंदो रहियुमि, इंग्लिश एसे एंड इंग्लिश प्रेसी कॉम्पोज़िशन, त इहा मुंहिंजी थ्रू आउट जर्नी रही हुई। ऐं उन खां अलावा मां जेके सिंध जे अंदरि कम्युनिटी डेवलपमेंट इनिशिएटिव्स आहिनि जंहिंमें वुमन एम्पावरमेंट एंड फाइनेंशियल लिटरेसी ते ॾाढो कमु कयो इस्लामाबाद ऐं सिंध में, जंहिंमें ख़ासि करे मुंहिंजो जेको कमु हुयो उहो वोटिंग ट्रेंड्स इन रूरल वुमन उन ते मूं कमु कयो ऐं इंटरसेक्शन ऑफ क्लाइमेट चेंज एंड जेंडर बेस्ड वायलेंस बि मुंहिंजी जेको उन्हनि में अचे पियो एक्सपर्टीज़ में। बिल्कुलु ठीकु। अच्छा तारिक साहिबु, सवालनि जा तमामु घणा अंबार आहिनि छाकाणि त माशाल्लाह ॾाढी सुठी जर्नी अव्हां क्लियर कई आहे, पर आउं पुछणु चाहींदुसि जॾहिं अव्हांखे ख़बर पई त अमी एज़ अ ASP एलोकेट थिया आहियो, यकीनन उन फील्ड बाबति JDs बाबति तव्हां रिसर्च बि कयो हूंदो त अॻिते हली करे तव्हांखे कहिड़ी JDs आहिनि, कहिड़ी जर्नीअ मां अॻिते हली करे ट्रेनिंग्स मां गुज़रणो आहे, ऐं यकीनन अव्हां ज़हन में ख़ाको बणायो हूंदो त आउं सिंध में हिन रीति ख़िदमात सर अंजाम ॾेई सघां थो। के बुलेटिन पॉइंट्स में असांखे ॿुधाए सघो था जेके तव्हां वञण सां उन्हनि खे इनिशिएट करण जी पंहिंजे पारां कोशिशि कंदा, प्लीज़। सभ खां पहिरियां न असांजो जेकॾहिं कंपेरिज़न कयूं इस्लामाबाद में मां रहां थो, उते उतां जी पुलिस ऐं पंजाब जी पुलिस ऐं सिंध जी पुलिस में, त मुंहिंजे ख्याल में इदारो तमामु बहितरीनु या ओवरऑल जेका पुलिस डिपार्टमेंट तमामु बहितरीनु आहे। अञा वधीक जिन शयुनि में ज़रूरत आहे त उहा आहे कम्युनिटी पुलिसिंग जी। त माण्हुनि जो जेको आहे माण्हुनि खे पुलिस जेको आहे रीचेबल लॻे या वधीक रीचेबल लॻे, त इन शइ जी ज़रूरत आहे। ऐं होपफुली देयर आर ऑफिसर्स जेके कनि था पिया ऐं पुलिस डिपार्टमेंट बि ओवरऑल इन ते कमु थो करे पियो त वधि खां वधि जेको आहे माण्हुनि खे एक्सेसिबल लॻे। गॾोगॾु जेको आहे इहो आहे त असांजी वुमन पुलिसिंग आहे जेका उन ते बि थोरो फोकस अॼुकल्ह दुनिया जो बि वधे थो पियो ऐं पाकिस्तान बि उन ते कमु करण जी कोशिशि करे थो, त उन में बि आई foresee myself playing a major part considering my past experiences with women empowerment. I'll work on these issues, and thirdly I'll Okay.